खानगढ़ तालके जूं देहूं इज़्ज़त वारी कंडलो बंदवारी सुचियारो भागसर देह अनवराबाद रोजड़ सिराजवारी छिनवन छिन टू मोती पट मासूम पट हिकल पट अदड़ वी वारी ये देहूं आहिनि 16-18 खां वधीक देहूं आहिनि जंहिंमें वाही घोटो आहे लुंड बाज़ार आहे। उते सवें हज़ारें एकड़नि में बरसात जो पाणी पिलस में जो वाहुन में पानी छोड़ कयो वियो आहे मसूआ में गाजी मैनर में इमामवाह में उते उन्हनि वाहुन जी हिन इलाके में खानगढ़ में पूछड़ी आहे। पूछड़ी जे करे सॼो इलाइक़ो ॿुॾी वियो आहे जंहिंजो कुदरती जेका उन्हनि जी लंघ आहे उन इलाइक़नि जी जेका लंघ आहे कुदरती जेका उहा साले पट जे दे टभनि वारी दे सिरनि वारो उते उन जा कुदरती लंघ बंदि कया विया आहिनि। उन जेका पुराणी रेणी आहे हाणे जेको नओं ठहियलु आहे रेणी केनाल उहा न पुराणी रेणी उनमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन वाहुनि जे पाणी जो छोड़ आहे उन जा कुदरती लंघ बंदि कया विया आहिनि। असांजा सवें ॻोठ खानगढ़ तालुके जी हज़ारें लखें एकड़ पाणी ज़मीन जेका आहे ज़रई ज़मीन ॻोठ पाणी हेठि आहिनि। अचो त मां तव्हांखे हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठाही आहे उहो मां तव्हांखे ॾेखारियां थो। ही असां वाही घोटे वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं जिते 4-4 फुट बरसात जो पाणी आहे। ही पाणी बरसात सां गॾु मथियनि इलाइक़नि मतिलबु ओभारे इलाइक़नि खां वाहन जे थ्रू आयल ही पाणी आहे। ही ॻोठ नबी बख्श मलिक आहे। वाही घोटे वारो इलाइक़ो ही सभई इलाइक़ा पाणी में ॿुॾल आहिनि जंहिंमें बरसात जो पाणी जंहिंमें बरसात जो निकाल थियल पाणी जेको वाहुनि वारो आहे हिते पुछड़ी जे करे हिते जमा थी वियो आहे। ही सभई इलाइक़ा घर सभु ॿुॾल आहिनि। ही अहमदाबाद जो इलाइक़ो आहे। समुंड जो ॾेख ॾियण लॻो आहे। ही समूरो इलाइक़ो किलोमीटरनि जा किलोमीटर घर ॻोठ ज़मीनूं पाणी में ॿुॾल आहिनि। पाणी हलण जो तरीक़ो हिन रीत आहे। जेके मथियनि इलाइक़नि मां ओभारनि इलाइक़नि मां वाहुनि में पाणी छोड़ करनि था उहे हिते पूछड़ी आहे उन्हनि वाहुनि जी हिते पाणी उहो जेको बरसाति वारो आहे समुंड थी वियो आहे। अॻिते हिन जो नेकाल बंदि कयो वियो आहे बासरनि पारां। अहिड़ा ई सवें इलाइक़ा आहिनि सवें किलोमीटर आहिनि जेके पाणी में अञा ताईं ॿुॾल आहिनि। 1 महीनो थी वियो आहे बरसातनि खे। रोड जे ॿिन्ही पासनि खां अहमदाबाद वाही घोटो ऐं ॿिया इलाइक़ा ईअं ई समुंड जो ॾेख ॾियण लॻा आहिनि। ही मुख़्तलिफ़ वाहुनि जी पूछड़ी आहे हिते जी मसूआ जी गाजी मैनर जी ऐं ॿियनि वाहुनि जी। हिते किलोमीटरनि जा किलोमीटर हलो अदा किलोमीटरनि जा किलोमीटर ईअं पाणी में ॿुॾल आहिनि ॻोठ ॼण त का समुंड हुजे। असां वटि साईं पाणी अची पहुतो आहे। दियूं जेके आहिनि पंहिंजूं उतर तरफ़ से जेके बि दियूं आहिनि ॿोड़े करे दे वीआरी उदड़ दे ड्रबन वारी मां क्रॉस करण जो पाणी जो एतिराज़ु कयो अथनि। अॻियां पाणी मिठो आहे निकितो आहे नालनि जो पाणी जेको आहे जेको वाहन जो पाणी अची पूछड़ी कई आहे साईं। इमामवाह आहे मसूआ आहे ऐं साईं खे चवनि था ही फैक्ट्रियुनि जो पाणी आहे। पाणी आहे को बि पाणी ज़हरीलो कोन्हे साईं मिठो पाणी आहे। पाणी जेको आहे ॿोड़े थो पियो। असांजा माण्हू ॿुॾी विया आहिनि ऊठ ॿुॾी विया आहिनि ॿकरियूं ॿुॾियूं आहिनि साईं। असां सां वॾो नुक़सानु थियो आहे। उन खां पोइ अहिड़ो सुरजल माण्हू कोन हुजे पियो जेको असांजी मदद करे। असां क़ुर किताब खणी सरदार अली ख़ान मार वटि विया साईं असांजी का मदद कयो। पाणी जेको आहे असांखे ॿोड़े थो। सरदार साहिबु अची असांजी मदद कई आहे। माण्हू अॻिते जेको आहे पाणी कढणु नथा चाहिनि। असांजूं दियूं सॼियूं टोटल ॿोड़ियूं अथसि उदड़ वीआरी ड्रबन वारो सरनार तरफ़ ते रवानो थिए थो। पाणी खे अॻिते रेगिस्तान मुल्क पियो आहे। अॻियां माण्हू रोकनि था साईं। असां ग़रीब माण्हू असांजी मदद ही तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियां को बि हिते रस्तो न आहे।
4 फुट पाणी आहे हिते। ही सॼो इलाइक़ो समुंड बणिजी वियो आहे, समुंड। ही अमुल वारी दड़े जो इलाइक़ो आहे। ही सरदारगढ़ रोड आहे। ॿिन्ही पासनि खां केतिरा ई किलोमीटर 2-2, 3-3, 4-4, 6-6 फुट पाणी बीठल आहे। ही पाणी कॾहिं सुकंदो, कॾहिं माण्हू कणक ऐं ॿिया फसल करे सघंदा, तव्हां पाण सम्झी सघो था। ही साम्हूं समुंड न पर ज़रई ज़मीनूं आहिनि। हिते 4-4 फुट पाणी आहे। ही तव्हांजे साम्हूं आहे। ही समुंड तव्हांजे साम्हूं आहिनि। ही ज़रई ज़मीनूं आहिनि जेको समुंड जो ॾेख ॾियण लॻियूं आहिनि। सरदारगढ़ वेझे पाण मौजूदु आहियूं। ही मसूआ जो पाणी आहे, मसूआ जी पूछड़ी आहे। अॻिते पाणी जो लंघन आहे। ही सरदारगढ़ जो लिंक रोड आहे, मेन लिंक रोड आहे, जेको ॿुॾो पियो आहे। जिते हिते फुट 2 फुट 3 फुट ईअं 6 फुट अॻिते पाणी ॿुधाइनि था पिया। हिकिड़े गाॾी वारे खे पाण रोकियो वेठा आहियूं, उन गाॾी खे इन पाणी में हलराइण जी कोशिशि कंदासीं त जीअं तव्हां ताईं इहो मैसेज पहुचाए सघिजे जो हिते केतिरो पाणी आहे। ही समुंड जो ॾेख तव्हांजे साम्हूं आहे। हिते रस्तो कोन्हे। मूं हिननि खे चयो आहे सिर्फ़ु थोरो ईअं 40-50 फुट अॻिते ताईं वञी ॾेखारियो। अॻिते रस्तो कोन्हे, हिन खे मोटिणो पवंदो। सिर्फ़ु मुंहिंजे चए ते गाॾी अॻिते वई आहे। ही साम्हूं जेके टावर आहिनि कंपनीज़ जा, इहे सरदारगढ़ जा ई आहिनि। पाणी आहे इहो माना छुड़ियो आहे, वाहन जो आहे। को बि हिन में केमिकल न आहे, न का फैक्ट्री जो पाणी आहे। पाणी बिलाशक चेक कयो वञे, पाणी में लखें किरोड़े मच्छियूं पियूं आहिनि। असांजा पोयां जेके ॻोठ आहिनि, माना ईअं सम्झो हज़ारें ॻोठ, हज़ारें लखें एकड़ ज़मीन सॼी माना पाणी बंजर बणिजी वई आहे। हाणे असांखे हरभरू ॿोड़ियो थो वञे। अॻ में असांजो रबनारी में असांखे अॻियां पाणी फुटणु नथा ॾियनि। उन्हनि उहो कुदरती लंघा, कुदरती लंघा, रेणी कैनाल जो पुराणी रेणी कैनाल जो पुराणी लंघी साईं 300 साल जो पुराणो लंघो आहे। उहा कुदरती असां वसारनि ऑफिसरनि DC घोटकी, DC सखर खे अर्ज़ु कयूं था बराए महिरबानी असांजी ग़रीबनि जी मदद कई वञे। असांजा अॻियां त फसल तबाह थी विया आहिनि, पर हाणे जेको असांजो कणिक जो आहे या तूरियो जो फसल थींदो, इहो त असां ग़रीबनि जो थिए। सभु माण्हू, असां माण्हू लखें माण्हू परेशान आहिनि। ही खानगढ़ जी देह इज़त वारी आहे, भुटो पट आहे। ही ज़रई ज़मीनूं आहिनि। अॻिते कुदरती लंघ बंदि थियण जे करे 4-4 फुट हिते पाणी बीठल आहे। ही समूरे इलाइक़े में पाणी बीठल आहे। इंतिज़ामी नाअहली सबबु, हुक्मराननि जी ॾाढाई ऐं बेहसी सबबु उहे लंघ, कुदरती लंघ, 100 साल जा लंघ, अंग्रेज़ जे दौर खां अॻु वारा लंघ बंदि थियल आहिनि। जेकॾहिं ही लंघ न खोलिया विया त का बि आबादी 6 महीननि ताईं, साल ताईं थियण हिते मुमकिन न आहे। ज़रई ज़मीननि में पाणी जो इहो हाल आहे। ॻोठनि घरनि में बि 3-3, 4-4 फुट पाणी बीठल आहे। ही बरसाति, ही वाहुनि में आयल पाणी कुदरती आफ़त न बल्कि इंतिज़ामी नाअहली सबबु थिए थो पियो। जेकॾहिं ही पाणी वक़्त सिर निकाल न कयो वियो त आबादी कोन थींदी, खाधे पीते जी शयुनि जी खोट पैदा थींदी, काहत वारो माहौल हूंदो। खाली पट न बल्कि ज़रई ज़मीनूं आहिनि जिते 3-3, 4-4 फुट पाणी बीठल आहे। ही देह ड्रभन वारी आहे, साले पट जो इलाइक़ो,
जेको थर ऐं थर आहे हिते कुदरती लंघ आहिनि, ही लंघ हिते बंदि कया विया आहिनि। जेकॾहिं हिते 3-4 किलोमीटर एरिया हिन तरफ़ खाटी थी वञे त हिते जेको घोटकी ज़िले जो जेको पाणी आहे, वाहुनि जो पाणी आहे, उहो सॼो आसानी सां निकाल थी सघे थो। हाणे हू दोस्त कुझु चवनि पिया जो ही केमिकल जो पाणी आहे या ॿियो ज़हरीलो पाणी आहे। ही तव्हां मच्छियूं ॾिसी सघो था, हिते हज़ारनि जे तादाद में मच्छियूं मौजूदु आहिनि। ही मच्छियूं तव्हां ॾिसी सघो था। पक सम्झो ही सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वाहुनि जो पाणी आहे, जेके मथे इलाइक़नि में नेकाल करे हिन खानगढ़ जे पूछड़ी में, जेके वाहुनि जी पूछड़ी आहे खानगढ़ में, उते सॼो पाणी जमा थी वियो आहे। उतां ही पंहिंजे मुंहुं वही करे साले पट जे इलाइक़े में ही पाणी अची पहुतो आहे। जेकॾहिं हिते 4-5 किलोमीटर खाटी कराई वञे, उहे कुदरती लंघ जेकॾहिं बहाल कराया वञनि त घोटकी ज़िले जो खानगढ़ तालुके जे जेके 15-16 देहूं आहिनि, जेके ॿुॾल आहिनि, उहो सॼो पाणी ख़ारिज थी सघे थो, नेकाल थी सघे थो। उहो नेकाल बि वारी जे दड़नि में सिर्फ़ु थी सघे थो। उन खां पोइ असांजा घर, असांजूं ज़रई ज़मीनूं पाणी खां ख़ाली थी सघनि थियूं। असां ज़रई आबादी करे सघूं था, असां पंहिंजे घरनि में रही सघूं था। पर अफ़सोस जो सियासी बुनियादनि ते हिते ही लंघ, कुदरती लंघ बंदि कया विया आहिनि। जेकॾहिं ही पाणी ज़हरीलो ऐं खारो हुजे त लखनि जे तादाद में ही मच्छी तव्हांखे कॾहिं उन में कोन नज़र ईंदी। ही तव्हांजे साम्हूं आहे। ही हितां ई हिन खे एक्सीवेटर मशीननि ज़रिए खाटी जी ज़रूरत आहे। 4-5 किलोमीटर सिर्फ़ु गवर्नमेंट तरफ़ां खाटी कराई वञे। जेके लंघ बंदि कया विया आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु खोलिया वञनि त समूरो मसइलो असांजो हल थींदो। हिते दर्जने किलोमीटरनि में, 100 किलोमीटरनि में का आबादी कोन्हे, को हेठि ज़मीन ते के ॻोठ न आहिनि। चंद घर आहिनि जेके वारी जे दड़नि ते मौजूदु आहिनि। पर अफ़सोस सैयद ख़ुर्शीद शाह पारां संदसि आशीर्वाद सां ऐं कुझु ख़लीफ़नि पारां, पीर साहिब अगारे जे ख़लीफ़नि पारां ही पाणी सॼो बंदि कयो वियो आहे। कुदरती लंघ हिननि बंदि कया विया आहिनि। अदालतनि मां ही स्टे वठी आया आहिनि, जेको खानगढ़ तालुके ऐं घोटकी ज़िले जी माण्हुनि जी ज़रई आबादी जे तबाही जो कारण बणिजी रहियो आहे।